पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशामदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं, धमाकेदार अपडेट ॾियण वारा आहियूं तव्हांखे पापनगर जी। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामे जी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों दरअसल मिठल छा वाकई पंहिंजे हथनि सां शादी कराईंदो मल्हार सां राबेल जी, या उहो ॻोठ मां लॾे हलियो वेंदो? आख़िर हाणे अचण वारे एपिसोडनि में छा छा थियण वारो आहे, छा न थियण वारो आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे बहितरीनु ख़ूबसूरत दिलचस्प अपडेट ॾियण वारा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ते ॾिसी ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों जेको बलाज ख़ान आहे न, उहो त पंहिंजो कंहिंखे बि फ़िलहाल राबेल सां शादी कोन करणु ॾींदो। उहो एॾो वॾो निभागो आहे, उहो एतिरे आसानी सां कीअं राबेल जो कंहिंखे घोट थियणु ॾींदो। हुनजी इहा कोशिशि हूंदी त घोट मां थियां, सिर्फ़ु मां थियां। दोस्तों आख़िरकार राबेल ऐं मल्हार जी शादी कीअं मिठल पंहिंजे हथनि सां कराईंदो? दरअसल दोस्तों फ़िलहाल त मल्हार पंहिंजो हीरा हलाए बीह रहंदो, थकिजी पवंदो, लेकिन उन जो गुड़ न तेल निकिरंदो। मसइलो इहो आहे त मिठल बि जेको आहे आख़िर तंग थी करे नेठि आख़िर में जॾहिं ख़बर पवंदी मल्हार सचो आहे, पंहिंजे पीउ नूरे नांग वांगुरु न आहे, हुनजी दिलि साफ़ु आहे, पोइ हू पंहिंजे हथनि सां राबेल सां मल्हार जी शादी कराईंदो मिठल। बाक़ी फ़िलहाल जेको आहे मल्हार ईअं ई थाॿा पियो खाईंदो, राबेल पंहिंजे हथ सां थाॿा पई खाईंदी। इहो जहिड़ो हलंदो रहंदो ऐं मिठल जे हथ में हथियार तव्हां ॾिसंदव तमामु जल्द। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।